ओम शांति वाक्य हाणे बाप समान सर्वगुण संपन्न थो ब 574 जा वाक्य बाप रचनता पांजी पाण के मास्टर ज्ञान सागर समझदार जे ज्ञान सागर सर्व शक्तियुनि सां संपन्न बाबा वही पांजी के सर्व प्राप्तियुनि सां छा संपन्न अनुभव कंदा आहियो। सर्व प्राप्तियुनि सां संपन्न ये जो कहावत आहे कि देवताउनि जे खजाने में अप्राप्त कोई वस्तु न हूंदी आहे, ये कहावत ब्राह्मणनि जी ॻाल्हि आहे। देवताउनि वटि त हूंदो ई, लेकिन बाबा चए थो हाणे असांखे बाबा खां सभु कुझु वठिणो आहे। ये कहावत ब्राह्मणनि जी ॻाल्हि आहे या देवताउनि जी ॻाल्हि आहे। सर्व संस्कार ब्राह्मण जीवन में ही अनुभव कंदा आहियूं न। हाणे तो सभु कुझु चेक करे बाबा खां वठूं था न, संस्कार धारण था करूं। छो जी हाणे त सर्व संस्कार पंहिंजे में भरो था। ये गायन जो संस्कार हाणे खां था अनुभव कंदा आहियो। जेको भी गायन आहे ये हाणे खां स्वयं में अनुभव करो था। तो सत्युग में तो गायन कुछ थींदो ही न, उते तो सब कुछ हूंदो ही। तो हिन समय ही उचते उच बाप दादा जा असां ॿार ठहिया आहिनि, लेकिन तव्हां देवता ऐं जीवन में मास्टर सर्वशक्तिवान थोड़ी ॻाल्हाईंदासीं। उते त सभु कुझु हूंदो, उते इहो बि न पतो हूंदो की असांखे लक्ष्मी नारायण खे एॾो वॾो महल छो आहे ऐं बाक़ियुनि खे एॾो नंढो नंढो महल छो आहे। त बाबा चवंदसि देवी देवताउनि खे मास्टर सर्वशक्तिवान थोड़ी चईंदसि, जबकि हाणे सागर जी संतान आहियूं तो सागर समान संपन्न हाणे थींदासीं न असां, या भविष्य में थींदासीं। तो ये जो गायन आहे बाबा चवनि था कि अप्राप्त न कोई वस्तु देवताउनि जे खजाने में, या हाणे जो आत्मायूं हाणे पुरुषार्थ करे स्वयं में वो संस्कार आहे। असां सत्य में संस्कार ई त खणी वेंदासीं, ॿियो कुझु थोड़ी खणी वेंदासीं। ही ज्ञान त भुलिजी वेंदासीं, लेकिन हाणे जो असांजो संस्कार ठहनि था न, इहे संस्कार ई असां स्वर्ग में खणी वेंदासीं। त बाबा चवनि था कि हाणे ज्ञान सागर बाप ॿारनि खे सभु में संपन्न हाणे ठाहींदा आहिनि। तॾहिं लास्ट स्टेज जो गायन हूंदो सर्वगुण संपन्न, 16 कला संपन्न, संपूर्ण निर्विकारी, संपूर्ण अहिंसक। त महिमा में भी सभिनि सां गॾु ॾिसो संपन्न ऐं संपूर्ण आयो, मतलब फुल। ये संपन्न जो वर्षो बाप द्वारा हिन ब्राह्मण जीवन में ही असांखे मिलंदो आहे। हाणे पंहिंजे वर्षे जे अधिकारी आयो या अञा ठहिणो, मतलब रोज असांखे जो बाबा चवनि था चेक करो खुद में छा छा कमी कमजोरी आहे, कहिड़ी सब्जेक्ट में कमी कमजोरी आहे, कहिड़े गुण शक्ति सम्झ में, हुनखे चेक करे मूंखां वठंदा वञो। त बाबा चवनि था जॾहिं हाणे संपन्नता जो वर्षो बाप द्वारा हिन ब्राह्मण जीवन में मिले थो, सत्युग में थोड़ी चेकिंग कंदासीं ऐं बाबा खां असांखे वर्षो मिलंदो। हाणे पंहिंजे वर्षे जे अधिकारी आहियो या ठहिणो आहे। जॾहिं खां बाप जा ठहिया आहियो तॾहिं खां वर्षे जा अधिकारी ठहिया आहियो न। वर्षो छा आहे? छा वर्षे में सर्व प्राप्ति व सर्व जो भी अखुट खजानो आहे वो अनुभव कंदा है। बाबा पुछनि था वर्षे में सर्व प्राप्तियूं आहिनि, जो अखुट खजानो आहे बाप दादा द्वारा जो मिलंदो आहे, वो असां अनुभव कंदा आहियूं। सभु शक्ति अनुभव कंदा आहियूं, पंहिंजे में सभु गुण अनुभव कंदा आहियूं।
सब प्रकार जी समझ धारणा हर श्रीमत के पालन करे हलण जी शक्ति आए असां हलऊं था या ॿियो याद कुछ थींदो रहंदो। जॾहिं वर्ते जे अधिकारी आयो त अविनाशी जी निशानी अधिकारी जी निशानी छा? जॾहिं असां बाप दादा घर जो वर्तो मिले थो हुनजे अधिकारी आहियूं न त अधिकारी जी निशानी छा हूंदी? अधिकारी बाप समान सदा कल्याणकारी रहम दिल हूंदो, महाज्ञानी हूंदो, गुणदानी हूंदो, बाप जो हर संकल्प बोल कर्म द्वारा साक्षात्कार कराइण वारो साक्षात बाप समान। जे आत्मा खे बाबा जो पूरो वरतो प्राप्त थी वेंदो आहे न, हुन आत्मा में छा छा क्वालिटी नज़र ईंदी वेंदी? कि वो विश्व कल्याणकारी हूंदो, सभिनि ते रहम कंदो हूंदो, सभिनि महाज्ञानी हूंदो, सब प्रकार जी सम्झ हुनखे हूंदसि, ॿियनि खे गुण दान कंदो रहंदो हूंदो ऐं हुनजे हर संकल्प बोल ऐं कर्म सां बाप जो साक्षात्कार मतलब हुनजो हर संकल्प बोल कर्म बाबा जहिड़ो थींदो वेंदो, साक्षात बाप समान थींदी वेंदी उहा। अहिड़ा अधिकारियुनि जो गायन आहे कि हुनजे जीवन में अप्राप्त कोई वस्तु न हो। बाप जो संसार आहे, बाप मिलियो तो सब संसार मिलियो। जो सर्व में संपन्न हूंदा आहिनि न हुननि जी अख व बुद्धि ॿियो कंहिंजी तरफ़ न डूबी। जेकी आत्मा खे सब कुछ हूंदो न हुनजी ॿिए जी तरफ़ बुद्धि अख न डुबी, वो सदा रूहानी नज़र में रहंदा आहिनि कंहिंजे बाप जे। अनेक व्यर्थ संकल्प व अनेक तरफ़ बुद्धि व दृष्टि वञण खां परे थी वेंदी। हुनजी नज़र में बस बाबा ई हूंदो त अनेक तरफ़ अख व बुद्धि वेंदी न, वो सदा बाबा चवंदा आहिनि वो व्यर्थ संकल्प सां बि मुक्त रहंदा। अनेक तरफ़ बुद्धि व दृष्टि वञण खां बि परे, सर्व फिक्रनि सां फारिग, सर्व फिक्रातुनि सां फारिग हूंदो, कोई फिक्र न हूंदी हुनखे। पंहिंजे बाप द्वारा मिले हुए खजाने में सदा रमण कंदो रहंदो। जीअं न ॿार खे कुछ खिलौनो हूंदो आहे जो हुनजो सुठो लॻे, अगरि हुनखे उहो खिलौनो मिलियो त उहो हेॾे होॾे हुनखे केतिरो बि बढ़िया चीज ॾेई छॾो उहो ॾिसंदो ई न, हुनखे बसि पंहिंजे खिलौने में पंहिंजी चीज में मस्त रहंदो। त ईअं असांखे उहो ॿार खां बि उहो गुण वठणो, भई जेके जो चीज खपे उहो तव्हांखे मिली वई त तव्हां हुनमें कम से कम मस्त अथव। पोइ ॿियनि खे ॾिसंदा रहंदा आहिनि त पोइ पंहिंजी चीज फिकी लॻंदी आहे, लेकिन जेके जो खपे न जेका अहिड़ा मस्त हूंदा आहिनि उन्हनि जी ॿिए कंहिं में अख न डुबंदी। त इहे असांखे जेकी आत्मा खे बाप दादा द्वारा सर्व वरतो मिलियो हुनजो ॿिए तरफ़ अख वेंदी न, हुनखे ॿियो कोई अन्य संकल्प करण जी बि फुर्सत न हूंदी आहे, ॿियो कोई अन्य संकल्प करण जी फुर्सत भी न हूंदी, छो जे बाप दादा द्वारा मिले हुए खजाननि की स्वयं के प्रति व सर्व आत्माओं के प्रति बांटण व धारण करण में वो बिजी रहेंगी। फिर रोज सुबह जो ॾिसो असां बाबा जो मुरली ॿुधूं या हाणे ॿुधूं या कुछ भी तव्हां ॿुधंदा आहियो, असांखे कहिड़ो कमु आहे न, कहिड़ी सारी चीजूं सुठी लॻंदियूं आहिनि, सोचदा आहियूं असां बि इहे धारण करूं, असां बि इहे पॉइंट ॿियनि खे ॿुधायूं त हुननि जी उहा आत्मा हुन में ई बिजी रहंदी। सभिनि खां वॾो धंधो, सभिनि खां वॾे ते वॾो दान, सभिनि खां वॾे ते वॾो पुण्य जो बि कयो जो बि चओ उहो कहिड़ो आहे? यही बाप जो ज्ञान धन दान करो, खुद भी धारण करो, ॿियनि खे भी दान करो। एतिरा श्रेष्ठ कार्य व पुण्य कार्य
दान पुण्य की छॾे ॿियो छा कंदो? जेकी आत्मा की सम्झ हूंदी आहे हुन वटि हूंदो त उहो हिन ई पुण्य कम में लॻल रही हूंदी। वो पंहिंजे हिन श्रेष्ठ कार्य श्रेष्ठ दान पुण्य की छॾे ॿियो कुझु बि न कंदी। त अहिड़ी आत्मा खे कॾहिं फुर्सत ई न मिलंदी आहे जो कि अन्य नंढे नंढे व्यस्त कार्य करण जो संकल्प वठो। अहिड़ी आत्मा खे फुर्सत ई न हूंदी आहे। त इहा तरह असांखे बाबा शक्ति ॾिनी अथई। बाबा चवनि था तव्हां जिते बि वेठा आहियो तव्हां हुतां खां ॿियनि खे प्रकाश ॾियो। सम्झो ॿ ॼणा लड़नि था, तव्हां हुते वञी हुननि खे शांत करायो, टाइम वेस्ट। भले तव्हां हुननि खे करायो, लेकिन पहिरियों त असांखे बाबा शक्ति ॾिनी अथई न। असांखे पतो लॻो फलाणे की ये दुख आहे, फलाणे की ये ॻाल्हि आहे। तव्हां वेठे वेठे बाबा खे यादि करे हुन आत्माउनि खे प्रकाश ॾियो, आप ई उहो शांत थी वेंदी। तो जॾहिं वाचा जो समय अचे तॾहिं हिकु शब्द में थोरे शब्द में हुननि खे सम्झानी ॾेई करे ॻाल्हि पूरी करे छॾियो। त अहिड़ी आत्मा जेकी एॾी शक्ति हूंदी आहे उहो नंढे नंढे व्यर्थ कार्य करण जो संकल्प हुनखे कि वञा हीअं लड़नि था, हीअं सोचनि था, हिनजी ग़लती आहे हुनजी ग़लती आहे, कंहिंजी बि ग़लती आहे। असांखे त हुननि आत्माउनि खे शांति जो दान ॾियणो आहे न। उन्हनि आत्माउनि खे शांति जो सम्झ जो दान ॾियणो। पोइ जंहिंजी बि ग़लती हूंदी उहा आत्मा आप ई सम्झी करे। त बाबा चए थो व्यर्थ कार्य करण जो संकल्प बि अचे या कार्य समाप्त अहिड़ी आत्मा जो बिज़ी हूंदी न, उनखे छा फुर्सत मिलंदी जो कि अन्य नंढे नंढे व्यर्थ कार्य करण जो संकल्प बि अचे या कार्य समाप्त करे छॾे। छा हिन लाइ फुर्सत आहे? समाप्त न कयो त पोइ फुर्सत काथां ईंदी? अञा ते असां केॾे सारे आत्माउनि खे असांखे दान ॾियणो आहे, चाहे मन सां ॾियो, चाहे वापसि सां ॾियो, चाहे कर्मण सां ॾियो। असांखे एॾो वॾो कमु आहे, अञा ताईं समाप्त न थियो आहे। त असांखे फुर्सत आहे इहे सभु दुनिया में जो बि व्यर्थ ॻाल्हियूं हलंदी रहंदियूं। एतिरा वॾा वॾा कार्य में बिज़ी रहण वारा छा गुड़ियनि जे खेल में छा कोई एम ऑब्जेक्ट हूंदी आहे? असांखे बाबा एॾो वॾो कार्य ॾिनो अथई विश्व खे लाइट माइट ॾियण जो। असां नंढे नंढे गुटे गुड़ियनि जो खेल खोलूं, फालतू ॻाल्हियूं जेकी थींदियूं आहिनि। या बाबा अॼु चई न कि भक्ति में माण्हू सुबुह जो चई न माण्हू इहे गुटे गुड़ियनि जी मूर्ति ठाहे करे पूजा कंदो आहे, ईअं कंदो आहे। बाबा चई न मां त न गुड्डो ठहींदो आहे न गुड्डी ठहींदी। तो जॾहिं असांखे एॾो वॾो कार्य ॾिनो अथई बाबा स्वयं खे पहचाने करे स्व परिवर्तन को सर्व खे परिवर्तन करो, त अहिड़ी आत्मा कॾहिं बि गुड्डे गुड़ियनि जे खेल में बिजी रहंदी? त बाबा चवनि था कि छा कोई रिज़ल्ट निकिरंदो अगरि असां हिन में पंहिंजो समय बर्बाद करूं? दुनिया में जंहिंजो जो हिसाब किताब आहे उहो त कंदो ई सही। असां वेही इहा चिंता करूं कि अरे विढ़नि था, वरी ईअं कंदा, वरी ईअं कंदा, हिन सां फ़ाइदो छा? हिकु सुठो त असां हुननि जे लाइ शुभ संकल्प करूं, कम से कम उन्हनि आत्माउनि खे शक्ति बि मिलंदी। त बाबा चवनि था एतिरा वॾा आदमी थी करे हर कदम में पदमनि जी कमाई करण वारा छा अहिड़े गुड़ियाउनि जो खेल खेॾंदा? व्यर्थ संकल्प जो हलंदा आहिनि न। बाबा चवनि इहे बि खेल खेॾंदा आहियूं असां। पहिरियों संकल्प कंदा आहियूं, रचना कंदा आहियूं, पोइ बि सोचंदा आहियूं हुनजी पालना कंदा आहियूं, पोइ वरी हुनखे ख़तमु कंदा आहियूं। हे गुड्डे गुड़ियो जो खेल थी वेंदो त छा हिनखे मान समझदार चईंदासीं? व्यर्थ संकल्प गुड़ियनि जो ई त खेल आहे न। हाणे ताईं बि ईअं बचपन जो संस्कार आहिनि छा ॿारनि में? बाबा चवनि था अञा ताईं बि अहिड़ा संस्कार अथव छा कि व्यर्थ संकल्पनि जे गुड़ियनि जो खेल खेॾो? बाबा अॼु
संडे खे भी संडे जी भी जेका मां वाक्य चई बाबति न अगर मुझसे स्नेह आए तो स्नेह जी निशानी बाबति की हाणे न व्यर्थ संकल्पन की विदाई दी जेके पंहिंजी आवश्यकताओं समीप जी चेतन शक्तियों संकल्प व बुद्धि अथवा मन व बुद्धि के कंट्रोल न करे सके अधिकार न आए विजय न पाईंदिया तो छा वो विश्व जे स्वराज्य जो अधिकारी व विजय रतन थी सकती है। जेकी आत्मा पंहिंजे आवश्यकताओं समीप जेकी उनजी चैतन्य शक्तियूं आहिनि संकल्प करण निर्णय शक्ति संस्कार मन बुद्धि के अगर असां कंट्रोल नथा करे सघूं त असांखे विश्व जो अधिकार कीअं प्राप्त थी सघंदो असां विश्व खे कीअं कंट्रोल करे सघंदा आहियूं। त बाबा चए थो छा उहा विजयी रतन थी सघंदा आहिनि छा उहा राज्य अटल अखंड और निर्विघ्न हलाए सघंदा। सत्युग में त अहिड़ो राज्य खपे जो अटल हुजे अखंड हुजे निर्विघ्न हुजे। उनजी नींव हाणे अगर असां पंहिंजी मन बुद्धि खे पंहिंजी समीप जी शक्तियुनि खे स्वराज्य अधिकारी जेतिरो रही सघंदासीं उहो ई विश्व ते राज्य करे सघंदा। तो ये मन बुद्धि असां आत्माउनि जी समीप शक्ति वो मुख्य राज्य अधिकारी है न वो कार्य अधिकारी है यदि वो भी वश में न आहिनि त अहिड़े खे छा चईंदासीं महान विजयी या महान कमजोर। अगर असां पंहिंजे मन खे ई नथा कंट्रोल करे सघूं असां पंहिंजी बुद्धि खे ई नथा कंट्रोल करे सघूं त असां महान विजयी कहलाईंदासीं या महान कमजोर कहलाईंदासीं। त पंहिंजे पाण खे ॾिसो कि छा मां मुंहिंजी मुख्य राज्य अधिकारी मां अधिकारी आहियां। मुंहिंजी जो मुख्य राज्य अधिकारी आहिनि मुंहिंजे अधिकार में आहिनि कहिड़ी संकल्प मन और बुद्धि। अगर न आहिनि त विश्व राज्य अधिकारी अथवा राजन मां कीअं ठहींदा। अगर ये मन बुद्धि असांजे कंट्रोल में न हलंदो त मां विश्व जो महाराजन कीअं ठहींदमि। पंहिंजी नंढे नंढे कार्यकर्ता पाण खे धोखो ॾियनि त छा अहिड़े खे महावीर चईंदासीं। चैलेंज त कंदा आहियूं न कि असां लॉ एंड ऑर्डर संपन्न राज्य स्थापन करूं था सभिनि खे चईंदा आहियूं कि असां लॉ एंड ऑर्डर मतलब एतिरी ॻाल्हि सम्झूं भई हाणे असां बाबति ज्ञान था वठूं त हाणे असां निमित आहियूं त असां जेतिरो लॉ एंड ऑर्डर में हलंदासीं पंहिंजी हरकत बेंदरी खे हलाईंदासीं उहो ई किरनियूं विश्व में फैलंदियूं। त बाबति पंहिंजी कर्मेंद्रियूं पंहिंजी ही लॉ एंड ऑर्डर में आहिनि वो स्वयं ही कार्यकर्ता जे वशीभूत आहिनि। त अहिड़ी आत्मा छा विश्व में लॉ एंड ऑर्डर स्थापन करे सघंदी। मन खे चऊं था त इहो संकल्प उत्पन्न थियणो खपे मन प्रूफ हुजणो खपे व्यर्थ संकल्पनि सां विकल्पनि सां मन बुद्धि तो उनमें न ही अचणो खपे न कुछ छो ईंदो जॾहिं असां सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो त मन बुद्धि भी बाबा खे ॾेई छॾी त हाणे मन बुद्धि में अहिड़ा संकल्प छो अचे। त बाबा चवनि था कि हर कर्मेंद्री केसिताईं पंहिंजे अधिकार में आहे ये चेक करो हाणे खां विजय पंहिंजे संस्कार खे धारण करो। बाप दादा जो नाम वालो करण वारा ही बाप समान संपन्न थी सकता। अच्छा अहिड़ा इशारे से समझण वारा हर कार्यकर्ता खे पंहिंजे इशारे सां हलाइण वारा हर आत्मा खे बाप जी तरफ इशारो ॾियण वारा सदा पंहिंजे अधिकार खे अनुभव में लाइण वारा सदा संपन्न सदा विजयी अहिड़ा समझदार बाप ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार
गुड नाइट। ओम नमः। तो बाबा ये सच्चे सब वरदा एड़े बार जो भी है नंबर वन जो इशारे से समझदाइन हर कार्य उन्हनि जी हर कार्य करता भी इशारे सां हले और सदा खुद के अधिकारी समझे संपन्न विजयी समझदार ॿारनि खे बाप दादा जी याद प्यार और नमस्ते करो। ओम शांति। बाबा खे याद करो।